मेहर में ककोल वाह ते ठहियल मोरिन जी ज़बून हालत थियण खां पोइ ककोल वाह जे मोरिन ठाहिण वारो कम बि करप्शन जे वर चढ़ी वियो आहे। मोरिन जी नए सिर तामीर बजाए पुल जे कम में जुगाड़ कयो पियो वञे। मक़ामी माण्हुनि मूजिबि पुल जे कम में लोह जी जाइ ते लकड़ा कड़ा इस्तेमाल थियण लॻो, जॾहिं त सीमेंट जो इस्तेमाल बि न थियण जे बराबर। शहरिन ऐं इलाइक़े वासियुनि मस्जिद जे पेश इमाम मौलाना शकील अहमद चन्ना ऐं ॿियनि एहतिजाज कंदे नेशनल प्रेस क्लब मेहर जे सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो आहे त मेहर शहर जे ॿिनि क़ब्रिस्ताननि रजिब शाह ऐं रजिब दायो मक़ाम ऐं मदरसे अज़ीज़ा जे समूह ककोल मोरी जे हलंदड़ कम में ठेकेदार ऐं इंतज़ामिया जी बेध्यानी ऐं करप्शन सबबि नाक़स मटीरियल इस्तेमाल थियण लॻो आहे। ठेकेदार पुल जो कम रुगो फॉर्मेलिटी तौर ते करे रहियो आहे। हुन चयो त अॻिते पुल किरण ऐं कमज़ोर हुजण सबबि मक़ामी माण्हुनि पंहिंजे ख़र्च ते पुल जी मरम्मत कराई हुई। हुननि घुर कई आहे त पुल जे कम में नाक़िस मटीरियल जे इस्तेमाल जी जांच करे पुल जे कम खे बहितर कयो वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।